नाज़रीन पाकिस्तान जिंदाबाद मूवमेंट ज़िले कंबर शिदात कोट की तरफ का जनाब बा कंबर का प्रेस क्लब ताईं एजाजी रैली कढी वई। इन हवाले सां वधीक ॾिसूं था ख़ालिद हुसैन चांडियो जी हीअ रिपोर्ट। पाकिस्तान जिंदाबाद मूवमेंट जे तरफ़ां रैली कढी वई आहे जेका मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जी मेन गेट ते पहुती आहे। अचो त वधीक मुज़ाहिरनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। खुलियल लफ़्ज़नि में इहो ॿुधाइण था चाहियूं त हीअ तुंहिंजी मनगढ़ंत कहानी आहे जेको पहलगाम में 29 भारती माराए करे ऐं उहो तो सॼो जो सॼो सरासर इल्ज़ाम कुझु चंद मुल्कनि जे चवण ते पाकिस्तान ते मड़ियो आहे। इन मां पूरी खितो बाख़ूबी वाक़िफ़ आहे त तूं पहिरें ॾींहं खां वठी जेॾी महिल इंडिया जो वज़ीर आज़म थियो आहे त तो खिते में मुसलसिल झगड़ा ऐं जेको आहे दंगा फ़साद कराए ऐं मज़हबनि जे नाले ते जेको आहे त माण्हू माराया आहिनि। त असां तोखे खुलियल लफ़्ज़नि में ॿुधाइण था चाहियूं त मुदी तुंहिंजी का औकात ई न आहे जो तूं पाकिस्तान सां टक्कर खाई सघे। पाकिस्तान उहो एटमी ताक़त आहे ऐं पाकिस्तान जंहिं वजूद सां बणियो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जे नाले सां बणियो आहे। असीं जेॾी महिल जहाद जे लाइ तयारु थियासीं पंहिंजे सिर ते कफ़न ॿधी निकितासीं त तोखे तुंहिंजी तारीख़ यादि ॾियाराईंदी त तोसां वक़्तनि ब वक़्तनि पाकिस्तान कहिड़ी जुट कई आहे। तो अक़वाम मुतहिदा जे थ्रू पाकिस्तान ते प्रेशर विझराए ऐं उन्हनि खे पोइ ते मोटायो, पर हाणे ईअं न थींदई छो त तो वक़्तनि ब वक़्तनि असांखे ललकारियो आहे। हिन कलमे गोअनि खे ललकारियो अथई। अॼु बि ॾिस फलस्तीन हथे ख़ाली इसराइल खे केतिरी मोट ॾेई चुको आहे। असां त पोइ बि एटमी ताक़त आहियूं। ऐं मोदी हमेशह लाशनि ते झेड़ा कराए पंहिंजी सियासत चमकाई आहे। हींअर बि इंडिया जे अंदरि इलेक्शन वेझो आहे त हीअ हमेशह बॉर्डरनि ते कशीदगी कराईंदो आहे। पोइ चाहे पाकिस्तान हुजे, चाहे चीन हुजे, चाहे बांग्लादेश हुजे, इन सभिनी जे बॉर्डरनि ते हीअ दहशतगर्दी कराईंदो आहे ऐं पंहिंजे अवाम खे ॾेखारींदो आहे त असां सां वॾो ज़ुल्म थो थिए। हालांकि हू वॾो बज़ादे ख़ुदि पाण दहशतगर्द आहे ऐं एशिया जो दहशतगर्द आहे। ज़ालिम आहे जेको पाकिस्तान ऐं बाक़ी मुल्कनि सां गॾोगॾु पंहिंजे हिंदुस्तान जे हिंदुनि जी बि क़ुर्बानी ॾियाराईंदो आहे, जहिड़ा फ़साद कराईंदो आहे ऐं ज़ालिम आहे। ऐं असां हिन रैलीअ जी सूरत में असां हुनखे मैसेज ॾियणु था चाहियूं त पाकिस्तान जी फ़ौज सां गॾु पाकिस्तान जो 24 करोड़ आवाम गॾु आहे। पाकिस्तान जी आवाम पाक फ़ौज सां गॾु आहियूं ऐं उहो जेको आहे चाहे थो त मां इहो फ़साद करायां, इहो पहलगाम जो ड्रामो जेको आहे सो मां जेको कराए ऐं पाकिस्तान इल्ज़ाम हणां, उनजी इहा ग़लतफ़हमी आहे। पाक फ़ौज असांजी खूब ॼाणे थी, इनशाला हुनखे ठीक ठाक जवाबु ॾिनो वेंदो। पाकिस्तान ज़िंदाबाद, ISI ज़िंदाबाद आहे त मां जेको पाकिस्तान सां जंग कंदुसि। इहा जंग मोदी सरकार खे महांगी पवंदी ऐं हिननि जो इहो बि मुतालबो हुयो त अक़वाम मुतहिदा इन मसइले जो नोटिस वठे ऐं मोदी जे ख़िलाफ़ अक़वाम मुतहिदा में कानूनी कार्रवाई कई वञे। BTV न्यूज़ सां गॾु ख़ालिद हुसैन चांडियो, BTV न्यूज़ कंबर।